जो दरिया त पोइ हाणे सुल्तान ॿियो वार असां ॿई गॾु कंदासीं ऐं असांजे उन वार मां आलम खान बची कोन सघंदो पर हिकु ॻाल्हि चङे नमूने यादि रखजांइ सुल्तान त जेकॾहिं आलम खान बची वियो त पक ॼाण असां कोन बचंदासीं दिल जाए कर राणा ॿिए वार में कोन बची सघंदो छो त नाग जो ढंकियल बंदूक जो धकियल तो बची सके थो पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिद्धो न थींदो वॾी ॻाल्हि थी वई किथे बि मिठल जो को ॾसी नथो मूंखे त पूरी पक आहे जिन अकबर खान ई मुंहिंजे पुट खे गुम कयो आहे इहा दुआ मुंहिंजे दिल खे ई कान थी अकबर खान इहो कमु नथो करे सघे अकबर ये नथो करे सघे त पोइ ॿियो केरु आहे मुंहिंजे पुट जो दुश्मन छोरो त पाण वारो छिछोरो आहे न बता किथे दोस्तनि यारनि सां घुमण न वियो हुजे ॿाहिरि जॾहिं बि वियो आहे असांखे ज़रूर ॿुधाए वियो आहे फर्ज़ कर जेकॾहिं ॿुधाए नाहे वियो त वियो केॾांहुं अॼु आख़िरी धमाल आहे ख़ुदा कंदो त अॼु या सुभाणे घर मोटी अलाह कंदो पर ईअं कर तूं वञी पंहिंजी भेण खे मिंथ मेड़ त करीस मता अकबर खान जे चंबे में हुजे ठीकु आहे तूं सही थी चई मां वधीअ खे मिंथ मेड़ वञी थो कयां अलाह भलाई कंदो बहरहाल तूं परेशान न थी नज़ीरा इहो समझ त मां तुंहिंजो साराना कमु पको करे आई आहियां सुभाणे आलम खान ऐं तूं रिश्ते जे लाइ वञो इहे असां कीअं वञो नानी सियाणी तोखे असां सां गॾु हलणो पवंदो आई अम्मा मां भला छो न हलंदसि नानी सियाणे इहो उन्हनि जो रायो आहे या तूं असांखे पुछी थी हले अब आलम खान तोखे त ख़बर आहे मां नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी भला तूं ॿुधा मां ईअं कीअं मोटंदसि उतां अबा तूं हली रिश्तो पको करे अचु त मां हिन दर खां भली महकाए वञा मैं तुंहिंजो हक़ आहे मैं तोखे मां ॾिसी तोसां वाइदो आहे पर जे अकबर खान रिश्ते खां इनकार कयो ऐं मां उतां वापसि मोटियुसि त मां तोखे गोली हिकु हणंदोमांइ हा अबा हिकु गोली छा जेके बि घर में कारतूस पिया थी न सभु खणी मुंहिंजे सीने में हणजांइ जेकॾहिं तुंहिंजो रिश्तो न थिए ऐं जेकॾहिं थी वियो त पोइ त मुंहिंजो हक़ आहे न पोइ त मां भली महकाए थी सघां न हा पर मैं मां पंहिंजे चूंडे काईंदीसांइ चूंडे में ॾींदुसांइ ऐं इहो तोसां आलम खान जो वाइदो आहे ॾिस छोरा जे रहस प्रेम में आहे त पोइ हली मिलोसि जे नाहे त बाबा हितां ई दरवाजे तो मोटिया हलूं बाबा सफ़ा प्रेम में आहे कमु गुलू लॻो पियो आहे बाबे खे मोतार जो सलाम साईं मलुक बाबा ॾे ख़बरचार कीअं पंध पियो आहीं साईं ने सुल्तान वारन पंहिंजी जान छॾाए या छोरी मुंहिंजी ॻीचीअ में विधी आहे खड़े बाबा पोइ तोखे कहिड़ो लाचार पियो हो साईं लाचार त कोन हो पर तव्हां ॾिसो था हिन पीरीअ में ॿिए हंधों संग त कोन मिलिया इन हीअ करे अछो मुंहुं करे वेठुसि रहियसि हाणे कहिड़ो सुट मुंहिंजो थी बा वॾा सुट नाहे मुधो इहो न वॼामड़ो अम्मा के घर में वेहणे कोन थो ॾे टिजऊं किथे असांजो कमु न गुलू थिए जेड़ी माल ॾिसे घर में भाॻो बीठो आहे पर बाबा जॾहिं छोरी हुनखे घुराई थी त ज़ाहिर आहे त न रेस ईअं नाहे छोरो इहो ज़बरदस्ती असांजे घर में थो अचे अरे बापू बंदूक हणी कढोसि रेस जेकॾहिं बंदूक हणी हुजे हा न पोइ तोॾे ताईं छो अचां ठीकु आहे मां छोरे जे पीउ खे घुरायो बाबा इनखे कंहिं सां घुरायो इनखे न इन वॾे अंब खे घुरायो ताबो जो सकम गुलू थिएसि
बाबा 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 बिनी के घुराए ताबू जा तो आइंदा अमा के तंग कोन कंदा बस हाने बने वाली बाहर जो बैठी कंहिंजे इंतजार में बैठी है ॿुधाए यही निकरी आई अब अधा में कम हो हाणे वरी बहानो त अदा में कम हो हींअर जेकॾहिं दरवाज़े ते ॾिठो मां न ॾाढो भञी छॾींदो साईं अबा होश कर छो छितो थियो आई मासी तू चुप कर अञा मां छितो थियो न का ॿुधा कर दरवाज़े ते कंहिंजे इंतजार में बीठी हुई एॾो शक चङो न आहे बस कर वो तुनण अबा खुदा जे वास्ते कुछ अकुल कर वाह मासी वाह अकुल वारी मां क्या काल शादी करे आई है अज दरवाज़े ते बीठी है को कम हूंदुसि तॾहिं त दर ते बीठी हूंदी कम वरी केड़ो बीठी हूंदी पंहिंजे यार जे इंतजार में जेकॾहिं मां एॾी गंदी हुयसि पोइ मूंसां शादी छो कई इश्क में तोसां शादी थोड़े ही कई हम खून बाह में आई तू खून बाह में इश्क जी शादी त मां भी कंदुसि हिनखे हिंदोरनि में लोडियो अथई जो ॿी शादी कंदे मासी ये निभागी ये पादरन में हूंदी मां जेका इश्क ऐं प्यार वारी शादी कंदुसि न उहा हिंदोरन में हूंदी ऐं हीअ चंडरी हुनखे लोॾींदी मुंहिंजो हीअ शइ ॾिसी ॿी कहिड़ी छोकिरी आहे जेका तोसां शादी कंदी तूं माण्हू न पर हैवान आई हैवान चल बकरी धनारन जा तक भले मां हैवाना ये वरी इंसान अबा दाओ भला छोकरी मरी पवंदी समझाए से अधी जो टियो ॾींहुं थियो आहे जो मिठल घर वापसि न आहे घर न आयो त मां छा कयां मूंखे त ख़ौफ़ आहे त अकबर खान ई खे अगवा करायो आहे तुंहिंजो दिमाग़ त न आहे ख़राब थियो अकबर खान मिठल खे छो अगवा कराईंदो भला ॿियो केरु आहे जो मिठल खे गुम कंदो मूंखे या नाहे ख़बर त मिठल काॾे वियो आहे ऐं हुनखे कंहिं गुम करायो आहे तूं त गोड़ लाइ निकिरण ई कर कि जॾहिं तुंहिंजी शकल बि नथी वणे त फिरियो घिरियो मुंहिंजे मथां छो थो अची बीह मां तोखे पंहिंजी शिकिल ॾेखारण कोन आयो आहियां मिठल जी जांच ते आयो आहियां खबरदार खबरदार जेकॾहिं न मिठल खे कुझु थियो त तोसां गॾु तव्हांजे पूरे खानदान खे ख़तम कंदुसि हा तू घर वेठे अची मूंखे बंदूक खणी वञी पर हिन वक्त ते पेर ढाए तूं मुंहिंजी भेण न आहीं पर ॾाइण ई ॾाइण जहिड़ी तव्हां असांजी इज़त कई आहे ओड़ी वठो पिया खुदा पुॼ खुदा ख़र्को कंदो खुदा कंदो त अहिड़ा बदनाम थींदो जो किथे मुंहुं खणी हलण जे क़ाबिल बि न रहंदो अम्मा जॾहिं मिठल खे बाबा अगवा कयो आहे त पोइ बस छोरी बस घणो ई असांजो अछो मुंहुं कयो अथई अॻिते हिकु लफ़्ज़ बि कढियो अथई कैंची सां ज़बान कटे फिटी कंदी सही अम्मा तू मूंखे मारे छॾ पर खुदा जे वास्ते बाबा खे चओ मिठल खे आज़ाद करे हेतिरो कुझु थी विया पोइ बि मिठल बि पवे अम्मा इनखे मां सम्झाईंदमि वरी ॿीहर मिठल जो नालो वरितो अथई ज़िंदगी कमरे में बंदि करे छॾींदी सही हिकु चक्कर न पर 2 चक्कर वठंदसि हल अम्मा सां वात थी हाणे मस आई आहीं भली करे आई है ॾे ख़बर ख़ैर में पंध कई ना थी ख़ैर वरी किथे आहे अॼु 3 ॾींहं आहे छोकरो घर न आहे आयो न ई हुनजो को ॾस पतो पियो आहे सोचुम अदा राणा खान घर में हूंदो उनखे वञी चवांसि थी त को छोकिरे जी जांच वठे अदी जादो
मिठल के गुम करणारो अकबर खान ही आहे। पर अदा इहो अकबर खान त मञे ई नथो। मञे हा त मिठल के अगवाई न करे हा। राणा खान सही पियो चए माई जादो। ही तुंहिंजे छोकिरे जी दुआ जा फोटू जेके घर घर गिटी गिटी तुंहिंजे पुट वेराया। ना दीना इहो कम मुंहिंजे छोकिरे जो न हुयो। हू बेचारो त कसम खयो थो वञे। कम कंहिंजो बि हुजे पर दुआ त मिठल जे करे बदनाम थी न। मिठल ऐं दुआ जो पाण में त चक्कर आहे। या त सभिनी खे ख़बर आहे। ना अदा ना ये रुगो हथ ठोकियूं ॻाल्हियूं आहिनि। डबो खाली हूंदो त कॾहिं बि कोन वॼंदो। डबे में का त शइ आहे न तॾहिं त वॼे थो। खणी जो दुआ ऐं मिठल जो कहिड़ो बि चक्कर हुजे पर थोरो घणो त आहे तॾहिं त सॼे ॻोठ में फड़फोड़ पइजी वई आहे। अदा अकबर खान हाणे पंहिंजी इज्जत बचाइण लाइ मिठल खे गुम कयो हूंदो। माई जादो राणा खान सोरा ना सही पियो चवे। जेकॾहिं न तोखे पंहिंजे छोकिरे जी हयाती बचाइणी आहे त वञी अकबर खान जो पासो वठ। अकबर ॾिसण में बेड़ो नाहे जो हू अदी जादो कंहिंजे मुंह मुहांडे या शिकिल ते न वञ। बदनाम त मां आहियां पर कम सॼा आदे अकबर खान जा आहिनि। जेकॾहिं अकबर ई ईअं कयो आहे त पोइ मिठल मां किथे थो हथ कढे। अदा तूं ई मूंखे ॿुधा त कंहिंजे दर दाह खणी वञा। जॾहिं चङो ई ईअं करे त पोइ चङे जी दाह कंहिंखे ॾिजे। हिकु ई रस्तो अथई। कहिड़ो रस्तो अदा? अकबर खान ॾे भलो साईं खणी पोइ मिठल मां हथ कढंदो। खुदा पुजदो को इन्हनि ज़ालिमनि खे खुदा ई पुजदो। असां ग़रीबनि जी त इन्हनि सां का जाइ कान्हे। नथा पुजी सघूं असां इन्हनि सां। राणा खान सच में इहो कम अकबर खान जो आहे? मिठल जो हिते को बि दुश्मन न आहे सिवाय अकबर खान जे। वरिया मुड़े ई कोन थो। हुन जे पी खे चयो अथम रेस खे दाह ॾेई आयो आहियां। छोरो मुड़े ई कोन थो। जेसी ताईं छोरे जे मथे में धूड़ न विझंदा थो न तेसी ताईं इहो न मुड़ंदो। वरिया मुड़े पर तव्हांजी बसाणे अधीअ जो नालो न वठ। अम्मा भलिया रुगो बाबो इल्जाम पियो हणे। अचायो थो इल्जाम हणा। हुन जो बि अच्छो मुंहुं आहे। ईअं हूंदो या छोरी उनखे इशारा कंदी हूंदी। अम्मा इशारा नाहे कंदी। सॼो ॾोह वरियाम जो आहे। सॼो ॾींहुं असांजे घर ॿाहिरां बीठल आहे। असां सोचो त फ़ैसिलो थी वियो आहे गंद न थिए पर इहो छोरो एसी ताईं न मुड़ंदो जेसी ताईं गंद न थींदो। हाणे छा कंदा? असां कुछ भी कयूं पर वरियाम तव्हांखे असां सुधारे ॾींदासीं। इहो तव्हांजे न दर ते ईंदो न घिटी में। हाणे तव्हां वञो वञी पंहिंजो कमु कयो। हलो आलम खान खुशनसीब आहे असांजी न्याणी जो हुनजो रिश्तो तव्हांजे भाउ सां थिए पियो। बाबा हिन खां वधीक ॿी फ़ख्र जी ॻाल्हि कहिड़ी हूंदी असां लाइ? बाबा साईं तव्हांजा लख एहसान जो असांखे तव्हां हिन जे क़ाबिल सम्झो। बाबा साईं तव्हांजी न्याणी खे असां पंहिंजी न्याणी वांगुरु सम्झंदासीं। पंहिंजी न्याणी वांगुरु कुर्ब ऐं प्यार ॾींदासीं। बाबा साईं जीअं हूअ हिते लाडो कोर सां रहे थी असां वटि बि उएं ई रहंदी। हाणे जॾहिं बि तव्हांजी दिलि कढे त दुआ मथां अची पोती विझी वञो। पर अदी कूंज वॾी आहे। असां सम्झो त तव्हां कूंज नज़ीरा दुआ बि असांजी न्याणी आहे। जंहिंजो बि रिश्तो ॾींदा असांखे क़बूल आहे। आलम खान असल में डॉक्टरनि कूंज लाइ चयो त हुनजी जल्दी शादी न कराइजो। वेचारी खे दिल जो आरज़ू आहे। शादी खां पोइ हुनजी हयातीअ खे ख़तरो आहे। दिल जो आरज़ू इहो तोखे कॾहिं खां वठी थियो आहे? अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। लॻे थो अम्मा बाबा मूंखे कढण जे चक्कर में आहिनि। तो हिते रहण जे लाइ अहिड़ी का वाट ई न आहे छॾी। बाबा साईं हाणे जेको बि तव्हां ॾींदियो त असां न्याणी जे मथां पोती विझी वेंदा। बाबा दुआ अव्हां जी अमानत आहे। जॾहिं तव्हांजी दिलि चए। पोती छा लाइ?
मां त चवां थी लागी तो शादी की तारीख़ रखो ऐं निकाह जी छोकरी वठी वञो। जी शादी त असां फ़सुलु खाइण खां पोइ ई कंदासीं, बाक़ी पोती ॾींहं ॿिनि में विझी वेंदासीं। हाणे ॿिन्ही धुरनि खे मुबारकूं जन मुबारकूं। ख़ैर मुबारकूं, ख़ैर मुबारकूं। हाँ हाँ नानी सियाणी, तोखे भी लख लख मुबारकूं। अदी मुबारकूं जन तव्हांखे भी। अदी ख़ैर मुबारकूं, तोखे मुबारकूं जन। खैर मुबारक, खैर मुबारक। मस्ताना मलुक जे घर में न न न न सोट या ॿारणी कोन कंदो। वरियाम पहिरियों ही तुझे करे मां घणो बदनाम थी चुकी आहियां। हाणे मुझी शादी थी वई आ, खुदा खे मन हाणे तो मुझी पचर छॾ। संदोरी जॾहिं तूं हिन शादी मां खुश भी नहीं तो पर मूंसां पकाई छो पई करी? शादी में खुश हो जा या न हो जा, पर हाणे हाणे मां तुझी नथी थी सगा। वरियाम ही ॾिस, मां तोखे हथ थी जोड़िया, हलियो वञे ता। जेकॾहिं अदावारनि पाण ॿिन्ही खे गॾु ॾिसी वरितो त ज़िंदा कोन छॾींदा। खुदा जे वास्ते हलियो वञे ता वरियाम, वञ हलियो। पिरियां जी याद सताए त छा करियां, हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां। कमरे में बंद रहा दो, केर भी दरवाजो न खोली दो। इन जो फैसलो रात कंदासी तो छा करूं? मुझी गाल समझी आयो ना? ठीक आ मामा, हली अंदर ठप करे वने, कड़ो न खोलींदासीं। मिठल जद को दस पतो ही नथो पवे। राणा खान जो चवण आहे तो उनके अकबर खान ही कैद कयो आहे। बुध मुझे शक बोते ही तो वने। ये तो नहीं पाण वारो छोरो रात जो देर सा छोरी सां मिलण वियो हुजे ऐं उते ही पकड़जी पियो हुजे। हाँ ये भी थी सके तो जेकॾहिं ॿाहिरि वञे हा तेसि ताईं त मोटी अचे हा न। यका 4-5 ॾींहं थी विया अथसि, का ख़बर ही कान्हे मुंहिंजे पुट जी।
जेकॾहिं पाण वारो छोरो अकबर खान जे क़ैद में आहे, पाण वारी छोरीअ सां पकड़ियो अथसि, पोइ तूं छा थी सम्झी? खुदा न करे, खुदा न करे, अहिड़ी वाई त न कढ न। भला जेकॾहिं ईअं आहे बि त अधीअ बानू मूंसां सलियो छो न? इहा बानो तुंहिंजी सॼण कॾहिं थी आहे? इहा भेण न, पर तुंहिंजी वॾे मां वॾी दुश्मन त इहा आहे। जदो हाणे छा कयूं? कंहिंखे त हिकिड़ी वाट आहे जाड़ा, भलो साईं खणी हलो अकबर खान ॾांहुं। भलो साईं चरी थी आई छा? न न, इहो कमु कोन कबो। छो तो मौत मौत करी? मारे मुखे अकबर खान, पर मां तुझे साम्हूं झुकंदुसि कोन। अरे समझाइण तो चाहियां, जेकॾहिं न तूं इज़त सां सम्झी वञी हा त तोखे जो को ॾींहुं ॾिसणो न पए हा। मूं प्यार कयो, को गुनाह त नाहे कयो। प्यार ऐं इश्क मां तूं छा ॼाणी? प्यार करण वारा ईअं नाहिनि कंदा जे तो कयो आहे। मूंखे सॼी बिरादरी जी आॾो तो बदनाम कयो आहे, तुंहिंजी सज़ा मौत थियणु घुरिजे, मौत। ये दुनिया दर्दन जो दरिया। आलम खान, जी बाबा। सुबुह खां वठी वरियाम घुमा। ये बुई भली आहे, जेकॾहिं ॼमंदे राति मरी पिया न त मां एॾो ख़्वार ऐं रुसवा न थियां हा। ॿार आहे, हिन खां ग़लती थी वई आहे, असीं सुधारण जे बदिरां हिन खे घुटो ॾेई पूरो करे छॾियूं। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया